अल्लाह बुजुर्ग फरमाते हैं मुझे पारे में एक पुरानी माई रही हुई उन पुरानी माई जो इंतकाल थी वयो सफा गरीब तस्वीर हुई उन जे पल्ले उन वटे हिकड़ो रुपए दीनार हुयो ई कहां छोड़ जे दफनान हुई उनके दफन करण खां बाद उन जे पुठ इस्तेमाल कयो त अम्मा पुरानी के जे करे ईसा सलाम के जे अम्मा पुरानी ईसा सलाम जे मना रखो लगंदो आहे पर अल्लाह जी महबूब जे पाक हदीस में ईसा सलाम करण जायज आहे सुभान अल्लाह वने या दिल में पुट ख्याल करे अम्मा के ईसा सलाम जे दितो घरा हलंदो वने अरब के किसे दो दई अल्लाह जी महबूब जा उम्मती बांडा कच में बैठा है महबूब जा परवाना इस पूरी महबूब जा परवाना बैठा है पर मां गुजरियो पुछा के कहीं छोड़े ठाए ने बुधायो वयो त हिते आमिना जे लाल यतीम जे यार गरीब जे गफ्फार महबूब मोहम्मद मुख्तार जो मिलाद आहे महबूब जे मिलाद जे मिलाद वो बस परवानो हो तवा ने बेही रहो महबूब जे महफिल में जने बेदी पूरी थी उठी घर पटी आयो रात जो ख्वाब से दो भयो तब महशर जो मैदान बरपा थी वयो आ क़यामत कायम थी वई आहे मां छा तो ॾिसां पयो जन्नती जन्नत ॾे वञनि पिया दोज़खी दोज़ख ॾे वञनि पिया अल्लाह ताला जी ज़ात जे तरफ़ां ऐलान थिए पिया शरीफ दसण साहब ते अल्लाह ताला जी ज़ात जे तरफ़ां ऐलान थिए पिया तव्हां जन्नती आयो जन्नत ॾे वञो तव्हां दोज़खी आयो दोज़ख ॾे वञो मां छा थो ॾिसां पियो ऐं असां वारी रात जमायत जेका रात महफिल मिलाद में मां सां गॾु हुई उहा जमायत जन्नत जे दरवाजे ते आई आहे ऐलान थियो तव्हां मुस्तफा जे मिलाद में शरीक थिया हो तव्हां सभु जन्नती आयो जन्नत ॾे ओ शख्स रे तो जन्नत में दाखिल जो निश्चित बिना भला भला माड़ी माला था चिठा सुठा मराठा ते हा पर एकड़ो नारी शान जो बगलो की आले शान का रखो हो 50-60 करोड़ में मुझे बड़े वाली शान का जो 50-60 करोड़ में दुनिया ने ऐसा बसा बताया बाकी जन्नत जे वजा अल्लाह सुई जे पाके जी भी कीमत असा वाले कर कर मथे वने जो दासी करी तो ओ बंगलो वणियो ऐं दिल चयो तो बंगले में दाखिल असां जी जो के वजो के दरबार के रोके छजो तो मिला इजाजत काने तो जो बंगलो कोने को सही भलाई के जो बंगलो आवा छोड़ वना तेरी बंगलो बन जो आज रात मुस्तफा जो मिलाद सतायो जमायत आया हो कोई ना मंगला आया बोले हलो सुबह जो जाग थी आज 9 बजे मिलाद में आए इतनी खुश नसीबी या बंगलो मिलियो मुफ्त में अम्मा जो जेको हजरो दीनार बस मुस्तफा जी मिलाद को खर्च तो टेंशन दीनार जी वेलियो हुई उन मान में मिलाद शरीफ की सफाई मालूम होराया लंगर प्राण से आया बाबू मुझे में थी आया पानी पानी घर ले बड़ी रात जो सुबह हुआ बड़ी सागो रात नमाज़ में मैदान में से इसी जो क़यामत कायम थी गई जन्नत रे दोज़ख रे मां बड़ी जन्नत में दाखिल थियो आया सभी आखिर में बेजान का बगला होया पर मां साधु रात एकड़ो आलीशान बगलो हो हाणे तबला आलीशान बगला है मुके ताज्जुब लगो के जो आमिना तुम्हारा हो ये जो बड़ी किसे अंदर सबों जे पत्ते और जी मां हसीनो जमीन शुक्र में बैठी आए सभी हजारे हो मजे खिदमत में बैठे आए रण करे चले तो अम्मा
पर जेके उन्हनि सां ताउन कनि उहे वॾा ख़ुश नसीब हूंदा आहिनि। रुॻे मेज़बान खे बंगलो कोन मिलंदो, चंद ॾींहंनि सां रुपयो ताउन कयो, रब करीम उनखे बि जन्नती नाला अता कंदो। रुॻे मेज़बान खे अता कोन कंदो, पर अल्लाह जे महबूब जे मिलाद में तव्हां सां परे खां आया आहियूं अल्लाह जी रहमत में, रब करीम असांखे बि जन्नती बंगला अता कंदो। असां जेकॾहिं जन्नती हाणे बंगला खपनि त महबूब जो मिलाद लॻो बि सही, महबूब जे मिलाद में वञिबो बि सही, धाम ऐं धूम सां वञिबो। अल्लाह जे महबूब जे मिलाद मंझि ख़ुदा जा मुस्लमान था टे पासे बसि वञूं कोन था। आख़िरी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां, टाइम आवर थी वियो आहे, बसि पंहिंजे पूरे बयान जो लिखे किताब तोखे हिकिड़ो जुमिलो पियो ॿुधायां। मुंहिंजे महबूब मुर्शिद तीसरे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमायो आहे, मां मोहम्मद राशिद जे ज़िंदगी जे वॾनि ख़ुशियुनि मां मोहम्मद अमीर जो मिलाद आहे। जॾहिं मुंहिंजे मुर्शिद ॿुधाए छॾियो त तुंहिंजी वॾी ख़ुशी मुस्तफ़ा जो मिलाद आहे, त पोइ अहिड़े खे ॾिसबो न गैर खे ॾिसबो न तूं ख़ैर सां ॾिसबो, ॾिसबो त महबूब मोहम्मद अमीर जे बचड़े तीसरे रोज़े वारे जे फरमान खे ॾिसबो। तो पाण फरमाए त वॾी ख़ुशी तुंहिंजे लाइ मुस्तफ़ा जो मिलाद आहे। ऐं पाण इहा हदीस में बयान फरमाए थो, मन फरिह बिना फरिहना बिही, महबूब पाण सुठी टिकेट ते सही करे छॾी जेके महबूब जो मिलाद मल्हाईंदा आहिनि। अल्लाह जे महबूब फरमायो, जेके मां आमिना जे लाल जे ख़ुशीअ ते अची करे ख़ुशि थींदा आहिनि, मां बि महबूब मोहम्मद मीर उन्हनि सभिनी खां ख़ुशि थींदो आहियां। तव्हां चाहियो था त आमिना जो लाल असां खां ख़ुशि थिए, यकीन पंहिंजे उम्मतनि खां ख़ुशि थींदो आहे, त असांजी तव्हांखे बि महबूब अलैहिस्सलाम जो मिलाद मल्हाइणु खपे। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं सिज़ी में साह आहे, इंशाअल्लाह असां मिलाद मल्हाईंदा रहंदासीं ऐं असांजा नस्ल बि क़यामत जे ॾींहं ताईं मिलाद मल्हाईंदा रहंदा। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजा लफ़्ज़ पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।